morning everyone. I am Hina from grade 8. So today we are here for celebrating Science Day because of Darwin's birthday. But today my topic is animal cells. All living organisms are made up of cells. All parts of our body are made up of different types of cells. All cells have their different shapes. A plant is made up of a cell that carries chlorophyll. There are many organisms which consist of only a single cell. The term cell was first used by a scientist Robert Hooke in 1665. प्लांट सेल जा ही हिस्सा हूंदा आहिनि सेल वॉल न्यूक्लियस साइटोप्लाज्म सेल ऑर्गन सेल मेम्ब्रेन सेल वॉल छुटी आहे सेल में प्लास्टिक हूंदा आहिनि सेल में सेंट्रोजोम आहे सेल में हिकु वॾो ऐं विच में हिकु वैक्यूम हूंदो आहे थैंक्स पॉल्यूशन यानी पानी जी गंदगी असा पानी का सिवा नथा रही सघूं पर हाणे वाटर पॉल्यूशन जो सबब थींदो पियो वञे उन जे ख़राब थियण जो अहम सबब कारखाननि मां निकिरंदड़ ख़राब हवा आहे जेको नालियुनि ज़रिए नदियुनि में शामिल थी वञे थो फसलनि में थींदड़ फुआरा बि वाटर पॉल्यूशन जो कंहिं हद ताईं सबब बणजंदा हाणे नैना तव्हांखे कुझु ॿुधाइण चाहियां तेल वारा वॾा टैंकर तोड़े पियूं गाॾियूं गरम पाणी सां धोतियूं वञनि थियूं पाणी ई गंदगी थियण जो उहो बि हिकु सबबु आहे प्लास्टिक जूं थैलियूं ऐं ॿियो न ॻरंदड़ हवा बि पाणी खे घणो करे छॾे थो हाणे तव्हांखे अक्सा ॿुधाइण चाहियां पाणी जी ज़रूरत धरती ते मौजूदु सभी जानवरनि खे आहे इन करे असीं चई सघूं था त पाणी हिन धरती ते हिन ते मौजूदु सॼी हयातियात जी बाक़ा जो सबबु आहे Land transport in car bicycle, buses, motorcycle. There